नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कंडियारो मां। कंडियारो शहर जे चमन बाज़ार में मोहम्मद खान आगरो जे कपह जे दुकान खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि शहरी वॾे अंग में पहुता। इतला मिलण बाद फायर ब्रिगेड पिणु पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। वधीक तफ़सील लाइ टेलीफ़ोन लाइन ते मौजूद आहे अता हुसैन मलाह। जी अता हुसैन, बाहि कीअं लॻी? जी, कंडियारो शहर जे चिमन बाज़ार में मोहम्मद खान आगरो जे कपह जे दुकान खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि शहरी वॾे अंग में पहुता। इतला मिलण बाद फायर ब्रिगेड पिणु पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो ऐं उन में पयल सामान जेको हुयो, वाण हार्डवेयर जो सामान, कप, लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। तफ़सील मालूम थियण ते जेको आहे सो हुन ॿुधायो त दुकानदार जो चवणु हो त काफ़ी मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। लखे रुपया जेको आहे सो लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे।